जेका साजिश मुझे खिलाफ तैयार कई है ना। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां मुझे पंहिंजो अदाकार काज़ी अब्दुल सत्तार हमारी सिराया आयो मुझे यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग। जी हाँ दोस्तों, मां पंहिंजे यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग में आयल तमाम दोस्तन की भलीकार चवां तो भली किराया जी किराया सदाईं खुश हुजो आबाद हुजो हमेशा गुलनि दियां टेकंदा टहंदा रहो। इहा ई मुंहिंजी अवां दोस्तनि जे लाइ अवां पहिरीं प्यारनि जे लाइ मुंहिंजे के सब्सक्राइब दोस्तनि सभिनि जे लाइ जेके बि आहिनि उन सभिनि जे लाइ मुंहिंजी इहे नेक तमन्नाऊं नेक दुआऊं सभिनि जे नज़र कंदो आहियां। ऐं अवां दोस्तनि जी वॾी महिरबानीअ सां वॾे एहसानमंद आहियां अवां दोस्तनि जो जेको अवां मूंखे लाइक कमेंट कंदा आहियो मूंखे मैसेज कंदा आहियो ऐं पंहिंजे जेका मां ॻाल्हि कयां थो पियो मुंहिंजी ॻाल्हि ते तव्हां अमल कंदा आहियो मुंहिंजी पूरी अपडेट अव्हां ताईं पहुचे थी। ईअं ई पाण जेको आहे सभिनी जो जेको साथ रहंदो इनशाअल्लाह इहो जेको धाॻो आहे इनशाअल्लाह इन धाॻे खे टुटणु कोन ॾींदासीं ऐं इन धाॻे खे मज़बूतीअ सां हलाईंदासूं जेसीं ताईं ज़िंदगी जी ही जेका तंद आहे इनशाअल्लाह बरक़रार रहंदी ऐं अव्हां जो असांजो साथ रहंदो। तमाम दोस्तनि जी वॾी महिरबानी अलाह करे ख़ुशि हुजो आबाद हुजो हमेशा गुलनि दियां टेकंदा टहंदा रहो। त दोस्तों जेकॾहिं अवां दोस्तनि मुंहिंजा को बि दोस्त मुंहिंजे हिन चैनल ते न्यू आहे त उन दोस्तनि खे मां इहा ई गुज़ारिश कंदो हलंदुसि त जल्दी जल्दीअ में मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ बेल वारे बटन खे बि दॿाए छॾियो त जीअं मुंहिंजी अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन अवां दोस्तनि ताईं अवां पहिरीं प्यारनि ताईं जल्दी जल्दीअ में पहुची वञे या अव्हां खे मिले बहितरीन अपडेट जेका अव्हां चाहींदा आहियो। त दोस्तों तमामु हिकिड़ो अव्हां दोस्तनि जी जेका मां अपडेट पहुचाइण वारो आहियां उहा अपडेट आहे सोप सीरियल सिंध टीवी जी बहितरीन सोप सीरियल जंहिंजा डायरेक्टर आहिनि सैयद ख़ालिद हुसैन शाह। जी हाँ, तमामु बहितरीन डायरेक्टर जेका उनजी महिनत आहे जेका उनजी जफ़ाकशी आहे उन्हनि खे ॿिन्हिनि हथनि सां सलाम कजे जो हेॾा जेका महिनतनि जे बावजूदि हेतिरनि कोशिशुनि जे बावजूदि अवां दोस्तनि ताईं ही ड्रामो पहुचे थो पियो ऐं वॾी उहा जेका हिन में मोहबत आहे जेका महिनत आहे उहा असांजे राइटर साहिब जी बि आहे ऐं जेको राइटर आहे उहो तमामु ज़बरदस्त महिनत करे अवां दोस्तनि ताईं ही जेको ड्रामो जे नज़र कंदो आहे। त तमामु दोस्तनि खे मां इहा ई गुज़ारिश कयां थो पियो त जंहिं जंहिं बि फनकार जो जंहिं जंहिं अदाकार जो अव्हांखे कमु पसंदि अचे उनजी हौसला अफ़ज़ाई ज़रूरु कंदा कयो छो त असीं जेके फनकार आहियूं असीं आहियूं जेको आहे अव्हां जे मोहबतनि जा काइल अव्हां जे मोहबतनि जा जेको आहे न असांखे ॾाढी जेको आहे घुर्ज बि हूंदी आहे ऐं अव्हां दोस्तनि जी अगरि मोहबत हूंदी आहे अव्हां दोस्तनि जी जेका इहा सपोर्ट हूंदी आहे ऐं असांखे हिकिड़ो हौसलो मिली वेंदो आहे परफॉर्मेंस करण में जेके अदाकार भले नंढो हुजे चाहे वॾो हुजे जेसीं ताईं अव्हां दोस्तनि जी उनखे मौत न मिलंदी आहे तेसीं ताईं उहा परफॉर्मेंस सुठी कोन करे सघंदो आहे। त मां दोस्तनि खे इहा गुज़ारिश कंदो आहियां ऐं हर वीडियो में मां इहा हिकिड़ी हथ ॿधी अर्ज़ु बि कंदो आहियां दोस्तनि खे त जंहिं बि फनकार या फनकारा या अदाकारा जो कंहिं बि अदाकार दोस्त जो अगरि कमु अव्हांखे पसंदि अचे थो भले अव्हांखे उनजो नालो ईंदो हुजे या न ईंदो हुजे कैरेक्टर सम्झी करे उनजी जेका दाद रसोई ज़रूरु कंदा कयो उनखे दाद ज़रूरु ॾींदा कयो उनखे हौसलो ज़रूरु ॾींदा कयो त जीअं उहो अचण वारी किस्तनि में या जेकी हींअर रिकॉर्डिंग शुरू थी चुकी आहे ऐं हुन रिकॉर्डिंग में जेको आहे अव्हां जी सपोर्ट जी सख़्तु ज़रूरत हूंदी आहे उनखे दाद ॾियो जीअं सुठे मां सुठी परफॉर्मेंस करे सुठे मां सुठी अदाकारी करे अव्हां जे सजणनि जे नज़र कनि त इहो ई दोस्तनि जी जेका हूंदी आहे सपोर्ट हूंदी आहे छो त ताड़ी हिकु हथ सां न वॼंदी आहे ताड़ी वॼंदी आहे ॿिन्हिनि हथनि सां ऐं जीअं अव्हां कंहिं बि फनकार खे दाद ॾींदा आहियो को फनकार अव्हांजे अॻियां ॻाईंदो आहे जेसीं ताईं अव्हां हुनखे नज़रूं मिलाए उनखे दाद न ॾींदव उनखे ताड़ी जो साथ न ॾींदव एसी ताईं उहो फनकार रसंदो न आहे उहो हिकिड़ो ई कलाम या अदमी कलाम छॾे माथ करे पंहिंजा टपड़ वेड़े हलियो वेंदो। ठीकु अहिड़ीअ तरह असीं अदाकार बि ईअं आहियूं असांखे जेसीं ताईं अव्हां दोस्तनि सपोर्ट न ॾींदा अव्हां दोस्त जेका दाद न ॾींदा अव्हां जेका हौसला अफ़ज़ाई न कंदा त ऐसी ताईं असांखे बि मज़ो न ईंदो न असांजे ॾिसंदड़नि खे न असांजे ॿुधंदड़नि खे न असांजे डायरेक्टरनि खे
उहे चैनल तां वरी ड्रामो फौरन बंदि थी वेंदो आहे। त इहो ई असां दोस्तनि खे गुज़ारिश कंदा आहियूं त जंहिं बि फनकार जो अदाकार तव्हांखे कमु पसंदि अचे उनजे लाइ दाद रसाई ज़रूरु कंदा कयो, छो त जेके असांजा ई फनकार आहिनि उहे हमेशह इन्हनि जेको आहे जेके ड्रामा अध में बंदि थी वेंदा आहिनि इन्हनि जो जेको शिकार हूंदो आहे इहो ई हूंदो आहे त अवाम जी जेका मोट उन्हनि खे न मिलंदी आहे। त उन्हनि जी दाद रसाई ज़रूरु कंदा कयो, कमेंट कंदा करो, उन्हनि जे नाला खणी करे उन्हनि खे कमेंट में उन्हनि जी दाद ज़रूरु ॾींदा कयो। तमामु दोस्तनि जी महिरबानी। जेके ॾांहुं दोस्तनि मुंहिंजा को बि दोस्त मुंहिंजे हिन चैनल ते न्यू आहे त सभ खां पहिरियां मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करण खां पोइ बेल वारे बटन खे बि दॿाए छॾे त जीअं मुंहिंजी अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन उन दोस्त ताईं ॿारनि ताईं जल्दीअ में पहुची वञे ऐं मिले अव्हांखे बहितरीनु अपडेट जेका अव्हां चाहींदा आहियो। तो दोस्तो हींअर जेका प्रोमो ॾिठो उहो प्रोमो ग़लतीअ सां जेको 8 नंबर वारो उहो वरी साॻियो ई प्रोमो वरी 9 नंबर वारो हिन में ॾेखारियो वियो आहे। जीअं त शेरोज़ ख़ान जीअं भड़कियल आहे ऐं सोडल वटि वञे थो ऐं सोडल खे चए थो त जेके मुंहिंजा साथी आहिनि उन्हनि खे आज़ादु कर, तूं छा थो सम्झी त तुंहिंजी इन जेका ॿालाइप जे लाइ जेके ॿाराइण कई आहे जेका तो ग़लती कई आहे मां तोखे माफ़ कंदुसि। मां वरी बि तोखे चवां थो त बाबा साईं मुंहिंजे ख़िलाफ़ कॾहिं बि न वेंदो ऐं बाबा साईं मुंहिंजी ॻाल्हि मञींदो। छा उहो कॾहिं बि बाबा साईं जेके असांजा सरदार आहिनि वॾेरा आहिनि पंहिंजे पुटनि खे सज़ाऊं कोन ॾींदा आहिनि। तंहिंखां बहितर आहे हर भर तूं मुंहिंजी नज़रनि जे अॻियां किर न ऐं इहे ॿई माण्हू मुंहिंजे हवाले कर त बाबा साईं खे जीअं ख़बर न पए। ऐं ॿिए पासे वरी होॾां मोटी करे जॾहिं सोडल जी ॻाल्हि नथो मञे त वरी अचे थो रुख़सार यानी पंहिंजी माटाई माउ वटि अचे थो। माटाई माउ खे चए थो त तूं जेका चाल खेॾी रही आहीं मां तुंहिंजी हर चाल खां वाक़िफ़ आहियां, तूं छा थी सम्झी त मां तुंहिंजी हिन जेका नोटिन गेम जेका तूं खेॾी आहे मां तुंहिंजी हर नोटिन तुंहिंजी गेम मां हर ॻोठ जेके तूं उछलाइंदी पई उन ॻोठ उछलाइण मां चङी तरह रीत आहियां। जेका अलिफ खां वठी ये ते जेका सबक़ तो पढ़ाया आहिनि ऐं तूं जेका चांडोकी खे ॻाल्हि कई आहे जंहिंते उहा चए थी त मां चांडोकी मञे कोन पई उन मन राइण में मां जेको एहसान जेको मञियो आहे तुंहिंजो मूंखे तूं जेका ग़लति सम्झी जंहिं ते जेका शेरोज़ ख़ान भड़कियो चए थो त मूंखे हर तुंहिंजी चाल जी ख़बर पए थी। ऐं ॿिए पासे जेको चिबर क़ैद आहे चिबर वारी जेको गार्ड अचे थो उनखे चए थो त बज़ार ख़ान अचे थो ऐं बज़ार ख़ान अचे थो त तूं जेका पंहिंजे कयल गुनाहनि जी माफ़ी वठी करे मां तुंहिंजे में आहियां हक़ में आहियां ऐं तूं छा थो सम्झी त मां एतिरो वॾो को ज़ालिम आहियां, मां रहमतल आहियां, मां तुंहिंजे फ़ाइदे में आहियां, तुंहिंजे रहम खायां थो। जंहिं ते चिबर जेको आहे काबर जो इज़हार करे चए थो त भला मां जेको आहे तुंहिंजी वॾेरे जी ग़ुलामी छो त मां चिबर चराख आहे चराख लाला मार खलास खाई जेको आहे हिकु सां बरहाल जेको तकिया कलाम आहे तमामु ज़बरदस्त आहे ऐं परफॉर्मेंस अवां दोस्त अवां ॿुधाए सघो था त उनजी परफॉर्मेंस जी अदाकारी कीअं आहे उनजे लाइ बि अवां दोस्त असांखे ॿुधाईंदा हलंदव। ऐं ॿिए पासे हिकिड़ो न्यू कैरेक्टर बि इन थी चुको आहे उहो आहे शामिर ख़ान जो। शामिर ख़ान जेका ॿिनी कपाई वरिती आहे मीर ख़ान बहादुर ख़ान खां ऐं उहो नथो चाहे त जंहिं हुनखे पंहिंजो हारी हुनखे सलाह थो ॾिए त इहा तूं ॿनी ॿीहर हुनखे मोटाए ॾे छो त तोखे ख़बर न आहे त इहे कहिड़ा ज़ालिम आहिनि केतिरा इहे आहिनि। बहरहाल तमामु हिकिड़ी अहिड़ी का ख़ासि इन किस्त में हिकिड़ियूं ॻाल्हियूं कोन थियूं ऐं जेका फ़ैसिलो ॿुधाइण वारी ॻाल्हि हुई थी सघे थो अचण वारी किस्त जेका कलाक खां पोइ हलंदी उन में ई मथां उहो जेको आहे वॾेरो बि ख़ान बहादुर ख़ान कराची वियल आहे। जीअं होॾां मोटंदो ऐं उनखे इहा ॻाल्हि पहुचंदी ऐं हरी बेग उनखे ॻाल्हि ॿुधाईंदो ॾिसूं था त इहो फ़ैसिलो कंहिंजे हक़ में थो करे मीर ख़ान बहादुर ख़ान। त दोस्तो ॾिसंदासीं अॻिली किस्त में। मां उमेद कयां थो त मुंहिंजी हीअ वीडियो अव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी ऐं वरी बि मां दोस्तनि खे गुज़ारिश कयां थो त जेके दोस्त रहिजी विया आहिनि जिन दोस्तनि जूं साॻे दोस्त मूंखे कमेंट कयो आहे उन्हनि दोस्तनि जूं खोड़ सारियूं दिलियूं मुंडा अमानियूं आहिनि जीअं शेर सोलंकी साहिबु आहे, असगर अली तेबो साहिबु आहे ऐं नज़ीर अहमद पंजाबी साहिबु आहे ऐं ॿिया दोस्त इलाही खोड़ सारा आहिनि उन्हनि जा नाला कोन लिखिया आहिनि उन्हनि। जेकॾहिं उहे नाला लिखनि उन्हनि जा नाला ज़रूरु खणा इन वीडियो में। हींअर वरी बि मां उन्हनि दोस्तनि खे गुज़ारिश कयां थो त जल्दी हिन वीडियो जे कमेंट बॉक्स में हलिया वञो ऐं लिखो पंहिंजो नालो, पंहिंजी ज़ात, पंहिंजे शहर जो नालो, पंहिंजे ॻोठ जो नालो लिखी कमेंट कयो ऐं इहो ज़रूरु कमेंट कंदा कयो त कहिड़े फनकार जी तव्हांखे अदाकारी वणे थी।
जी असांजो शेर सोलंकी साहब आहे हुन लिखियो त मूंखे जेको आहे आज़म मीगल जी अदाकारी वणे थी अवां बि पंहिंजी पसंदि जे अदाकार जो जेको आहे तव्हां नालो खणो त या अवां जी ॻाल्हियूं अवां जी जेका कमेंट आहिनि उन्हनि दोस्तनि खे पहुचाईंदा आहियूं असां ऐं वॾी महिरबानी अवां दोस्तनि जी ऐं ॿी ख़ासि तौर ते असांजी उबाऊ शहर जो दोस्त आहे गुलाम यासीन सोलंकी साहब जेको असांजो ही सभु जेके आहिनि मुंहिंजी अपडेट ॿुधंदो आहे पर ॿुधी माठ करे वेही रहंदो आहे मुंहिंजी गुज़ारिश आहे त दोस्त कमेंट ज़रूरु कंदा कयो मूंखे हिकु दफ़ो मूं पहिरीं इहा ॻाल्हि कई त यार मुंहिंजो जेका वॉइस हुन ताईं पहुचे थो मां सभु ॿुधंदो आहियां त जेकॾहिं गुलाम यासीन सोलंकी साहब अव्हांखे मुंहिंजी आवाज़ वणे थी पई त अव्हां मुंहिंजो बि कमेंट ज़रूरु कंदा कयो बाक़ी दोस्तनि खे बि इहा गुज़ारिश आहे त जंहिंखे मुंहिंजो आवाज़ वणंदो आहे या नथो वणे जेके बि ॻाल्हि हुजे या सिजणनि अॻियां साम्हूं पटीअ ते हुजे पोइ भले कंहिंखे ॻाल्हि वणे या न वणे त दोस्तो इहा ज़रूरु ॻाल्हि कंदा कयो मुंहिंजे बारे में मुंहिंजी जेका संगत आहे या मुंहिंजे जेके हिन रमे में अदाकार दोस्त फनकार कमु कनि था पिया उनजे बारे में राय ज़रूरु ॾींदा करो इहो अव्हांजो हिकिड़ो हक़ बि आहे ऐं हिकिड़ो फर्ज़ बि आहे त कंहिं कंहिं फनकार जे लाइ तव्हां तनक़ीद ज़रूरु तनक़ीद बाहि सलाह चवंदा आहिनि ऐं तनक़ीद ज़रूरु कंदा कयो त कहिड़े फनकार जी अदाकारी सही आहे या न सही आहे वॾी महिरबानी तमामु दोस्तनि जी ऐं मां उमेद कयां थो त अव्हांखे वीडियो ज़रूरु पसंदि ईंदा आयो हूंदो जेकॾहिं पसंदि आयो आहे त लाइक कमेंट करणु न विसारींदा ऐं हिन वीडियो खे आख़िर ताईं वॉच कंदा तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानी अला करे ख़ुशि जो आबाद हुजे हमेशह गुलनि जा टेका था ॾियांदा रहो इहा मुंहिंजा अव्हां दोस्तनि जे लाइ अव्हां पीरी प्यारनि जे लाइ दुआऊं नेक तमन्नाऊं हूंदियूं आहिनि जुदा न फिदा पाकिस्तान ज़िंदाबाद जिए लतीफ़ जिए लतीफ़ जिंदगी साथ सलामत सिंध सलामत वरी मिलूं था ॿिए वीडियो जे लाइ तेसीं ताईं अव्हां पंहिंजो ख़्यालु रखंदा पंहिंजे पाड़े वारनि जो ख़्यालु रखंदा पंहिंजे अबड़े जो पंहिंजे अमड़नि जो पंहिंजे काकड़नि जो पंहिंजे भेनरुनि जो मुंहिंजे पूरे घर जो ख़्यालु रखंदा अलाह अव्हांखे सिहत तंदुरुस्ती तवानाई अता कंदो इहे मुंहिंजे अव्हां जे लाइ नेक दुआऊं हूंदियूं आहिनि तमामु दोस्तनि जी वॾियूं महिरबानियूं पंहिंजो ख़्यालु रखंदा करो ऐं वरी मिलूं था नेक्स्ट वीडियो जे लाइ तेसीं ताईं अव्हां सभी ॿुधंदड़नि खे सिंधी सराइकी उर्दू पंजाबी मारवाड़ी थरी जेके बि आहिनि सभु आबाद हुजनि हमेशह गुलनि जा टेकंदा वरी महिरबानी तव्हां दोस्तनि जे लाइ करे ख़ुशि ॿियो वरी मिलूं त ॿिए वीडियो जे लाइ तेसीं ताईं अव्हां दोस्तनि खां वठंदी इजाज़त अलाह हाफ़िज़ पंहिंजो ख़्यालु रखंदा